मुझे महबूब जा अज़वाज मुतहर्रात वे केड़े भाग वारा जंहिंजे घर रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात हलियो अचे ॻाल्हायो यार अल्लाह ताला जी ज़ात जो बाबरकात जो कुरान फरमातो या निसा अन्नबी लस्तुन का अहद मिनन निसा वो मुझे हबीब जो घर वारियो अमा जड़ी औरत मार बरूई जमीन ते ठाई गाने का ये रूई जमीन जो औरत एक पासे अमा इनन जहियो ना हो तमा इनन को निरालियो आयो अबा के रसूलुल्लाह जी बाबरकात जो भाकरो मिले बिस्तरो मिले महबूब जे निकाह अचे महबूब जे जिस्म सां जो जिस्म पर लगे अल्लाह के तो लस्तुन का अहद मिनन निसा इन दुनिया जे तक ते का औरत तना जारी है अरे जंहिंजे निकाह महबूब जे में औरत अचे उहा दुनिया जे कंहिं बि औरत जहिड़ी न आहे जेको मोहम्मद पाण हबीबुल्लाह है जेको नबियन जो सरदार आहे उन जहिड़ो केरु थो थी सघे अलायो आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिलत तो फरमाया मुल्क कौन में अंबिया ताजदार मुल्क अंबिया ताजदार ताजदारों का ताजदारों का सबसे औला सबसे चो असांजो नबी सभई ज़बानों खोल जो हमारा नबी चो हमारा नबी उन हमारा नबी जो तमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के खबर हज़रत उम्मे सलमा जे घर में महबूब जी ज़ात फरमायो या आयत करीमा नाज़िल थी मुस्लिम शरीफ हदीस पाक मौजूद है अल्लाह जे हबीब फरमायो उम्मे सलमा लब्बैक या रसूल अल्लाह वन फातिमा ज़हरा के वठिया इमाम हसन के वठिया इमाम हुसैन के वठिया हैदर करार के वठिया उम्मे सलमा वठी आईया हबीब जी ज़ात चादर जे हेठ ये चारे जड़ा करे पजू मोहम्मद पाना अल्लाह जे हबीब दुआ घुरे अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ओ मुंहिंजा मौला मुझे घर वारन मुझे घर वारा ज़वाज मुतहरात के तो रंगे छड़ियो पर हे वरी मां पाण मोहम्मद अहल बैत ठाया तो हजरत उम्मे सलमा जो या रसूल अल्लाह मां अचा इन चादर जे अंदर अचा पाण फरमा अंत अला खैर तू तो अगई भलाई ते कायम मन तू तो मुझे निकाह में गई आहे मां मोहम्मद करीम हिनन के पंचन पाक में शामिल करे अहल बैत में इन जे करे शामिल कयो तो दुनिया के खबर पवे तो हे मां मोहम्मद करीम अहल बैत ठाहियो जो वञा जेके क़यामत ताईं अहले सुन्नत जमात जे अखिन जा ठार हूंदा ही जा हार अबानन के मनीदा आयो ना सिंधीअ में छा कंदा आयो पंज तन पाक पंज जिस्म पाक एकड़ो सोहणो मोहम्मद चो सुभान अल्लाह बियो हैदर करार मुश्किल कुशा मौलाए कायनात सोहणो अली चो सुभान अल्लाह बियो इमाम हसन चौथो इमाम हुसैन पंजू खातून जन्नत फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा कहना सोहना आलमन 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 यो लिखियो आ इहा चांदीअ जी ज़ंजीर आहे चांदीअ जी सोन जी ज़ंजीर सुभान अल्लाह आशिक़ चए थो अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा अलवरा है अब आवाज तवज्जो न है ना कावड़ायो तवज्जो कयो जो अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा अलवरा है इसमें हसनैन है फातिमा है इस
कुशा है, इसमें हसनैन है, फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। कहती जो अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना बरा मुजादो सदीद मुसलमान भा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुजा महबूब मां इन घराने के पाक फरमाए छॾियो आहे, न का हर क़िस्म जी पलीदीअ खे ॿार बि दूर करे छॾियो आहे। अहिड़ो ख़ूब सुथरो पाक साफ़ मां रब इन्हनि खे बनाए छॾियो आहे जो मुंहिंजा महबूब तुंहिंजे अहल बैत घराने जी क़यामत ताईं ॻाल्हि हलंदी, मुस्लमाननि जूं अखियूं बि ठरंदियूं त तकबीर, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अड़ी कयो वीचारो गुलाम फरीद जिद्दे में तो ॿुधे के तव्हां असांखे गॾु कयो आहे। मुस्लमान भा इन अहिड़े महबूब जे घराने जे लाइ जॾहिं अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात खे पाक साफ़ बनायो आहे, मुंहिंजा दोस्त महबूब करीम जी ज़ात बाबरकात हिजरत फरमाए मदीने शरीफ में आया आहिनि। हैदर कर्रार रज़ी अल्लाह ताला अन्हु बि आहे, अबू बकर उमर उस्मान अली जन बि आहिनि। मुंहिंजे हबीब जा सहाबी मुंहिंजा अंसार बि मुहाजिर बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान सहाबनि तां क़ुर्बान वञा, घर छॾियूं, घाट छॾियूं, मिल्कियतूं छॾियूं, माल छॾियूं, वतन छॾियूं, बाग छॾियूं, माइट छॾियूं, पीउ माउ छॾे मुस्तफा जे घर में वञी पिया। हीअं मुंहिंजा दादा करणु सवली आहे, अमल करणु ॾुखियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम